तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो आहे। इजलास में बिजली जी लोड शेडिंग, नई बजट जी रोशनी में मुआशी सूरत हाल, हफ़्ते में 2 मोकलुनि ते गौर कयो वियो आहे। वज़ीरनि ऐं पार्लियामानी मेंबरनि जे पेट्रोल कोटा ते बि नज़रसानी कई पई वञे। तव्हांखे ॿुधायूं पिया, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो आहे। इजलास में बिजली जी लोड शेडिंग, नई बजट जी रोशनी में मुआशी सूरत हाल ऐं हफ़्ते में 2 मोकलुनि ते गौर कयो पियो वञे। ख़बर असां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो आहे। इजलास में बिजली जी लोड शेडिंग, नई बजट जी रोशनी में मुआशी सूरत हाल ऐं हफ़्ते में 2 मोकलुनि ते गौर विचार कयो वियो आहे। वज़ीरनि ऐं पार्लियामानी मेंबरनि जे पेट्रोल कोटा ते नज़रसानी बि कई पई वञे। बिल्कुलु नाज़रीन, तव्हांखे ॿुधायूं पिया, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो आहे। इजलास में बिजली जी लोड शेडिंग, नई बजट जी रोशनी में मुआशी सूरत हाल ऐं हफ़्ते में 2 मोकलुनि ते गौर कयो पियो वञे।